बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबदकार दोस्तों, नवाब शाह 60 मैल असांजो इलाइक़ो आहे। माशाल्लाह ही असांजो मामू आहे हाजी अनवर अली चांडी साहब। हाजी साहब, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे पंहिंजा फ़सुल ॾेखारण जे लाइ दावत ॾिनी। हाजी साहब कोशिशि कई आहे त पंहिंजी ॿनीअ ते बबुर जा वण बचाइण जी कोशिशि कयूं था पाण। उन जा फ़ाइदा बि हाजी साहब ॿकरियुनि जे हवाले सां, काठी जे हवाले सां पाण ॾाढा मतिलबु पढ़िया या ॾिठा ज़माने जा माण्हू आहिनि। ही वणनि जी जेका लाम आहे माशाल्लाह बबुर इहे शुरू था थियनि हितां खां। ही सॼो मतिलबु जेकॾहिं पाण मां कैमरा तव्हांखे हिन पासे खां ॾेखारियां थो, ही सॼी मतिलबु आहे। ऐं अॻियां ही तव्हांजे मां पहिरियां बि हिकिड़ी वीडियो ठाही हुई, ही रोड वारे पासे। ही निम जो वण आहे विच ते, ही तव्हांखे ॾेखारियूं था। त मक़सदु ॻाल्हि जो चवणो आहे त हिननि ॿिए बबुरनि जी क्वालिटी तव्हां ॾिसो त हीअ बबुर अॻिते हली करे केॾो ब्रांचिस ॾार थो हणे। ऐं हिननि जी टारी जो जेकॾहिं तव्हां ॾिसो, कैमरा तव्हांखे ॾेखारियां पियो त टारी केॾी ज़बरदस्तु आहे पंहिंजे ॿकरियुनि जे माल जे खाइण जे लाइ। सर्दी जी ख़ुराक, सर्दी जो सौगात जीअं चऊं ॿकरियुनि जे लाइ, इहा इन जो फ़ाइदो आहे। जॾहिं ही 5 सालनि खां पोइ हूंदो त इंशा ताला अहिड़ो हिकिड़ो वणु थींदो जेको असांखे घटि में घटि 50-60 हज़ार 80 हज़ार रुपए ते असांजो वणु वेंदो, या 10 सालनि खां पोइ। जेकॾहिं मिसाल ज़रूरत पइजी वञे त हीअ असां 50-60 वण इंशा ताला खपाए करे असां जेको आहे हिकिड़ो एकड़ ॿनी जो आराम सां वठी सघूं था। इहा हिकिड़ी इन्वेस्टमेंट आहे। हाजी साहब खां पुछंदा कंदासीं, साईं तव्हां कणिक जी कहिड़ी जिन्स लॻाई आहे, उन जे बारे में ॿुधायो। माशाल्लाह तव्हांजी कणिक जी जिन्स ॾिठीसीं, तव्हां जिन्स जे बारे में ॿुधायो कहिड़ी जिन्स आहे। साईं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिन्स माशाल्लाह असांजी IV3 आहे। सही, सभु जी सभु। ऐं ॿिज असां वटि पंहिंजो हुयो। सही, असां त कोशिशि कई जेको आहे सो ॿिज बि साफ़ु रखूं, सुठो ॿिज रखूं, ॿिज हुजे निज आम चवणी आहे। सही, ऐं असां पंहिंजे हाल सारूं ज़मीन खे खाद खुराक बि ॾिनी, वथाण जो भाण बि विधोसीं माशाल्लाह 10 ट्रालियूं हिकिड़े एकड़ में। ऐं सही। साईं तव्हांजी कोशिशि कई आहे। हाजी साहब चए थो त मां हिन फ़ी एकड़ ते 10 ट्रालियूं वथाण जूं भाण विधियूं आहिनि। ऐं माशाल्लाह उन वथाण जी भाण जे करे मां तव्हांखे IV3 जो अॻिते हली बि ॾेखारियां थो। उन खां अलावा हाजी साहब चए थो जेकॾहिं असां वटि मिसाल जेकॾहिं फास्फोरस टाइमली ॾियूं असां, मिसाल NP जी सूरत में या DAP जी सूरत में, उन जो बि अलॻि हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे। हिननि ते महिनत हले पई। हींअर 2 पाणी मुंहिंजे ख़्याल में ही कणिक पी चुकी आहे। ऐं वथाण जे भाण जे करे हाजी साहब चए थो त इंशा ताला असांजी ॿनी अहिड़ी आहे 15 ते 21 ते आराम सां ॿनी असांखां पाणी घुरंदी आहे। ऐं बहितरीनु इंशा फ़सुलु थियो आहे नवाब शाह 60 मैल लोकेशन ते। अलाह पाक खां दुआ आहे त तव्हां बि जेकॾहिं ईअं पंहिंजे वणनि ते, पंहिंजे ॿनियुनि ते, पंहिंजे फ़सुलुनि ते महिनत कंदव त इंशा ताला रब साईं पाण खे वधाईंदो। ऐं राति हिन खे ताज़ो पाणी आयल आहे। ही तव्हां ॾिसो था पखी हिन में जेको आहे पंहिंजी खाद खुराक। अच्छा, टाइमली साईं वरनि अनवर चांडी साहब वारनि टाइमली हिननि खे जेको आहे वीडीसाइड हेर्बिसाइड जो स्प्रे बि करे छॾियो आहे। सो तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। ईअं वणनि ते महिनत कयो, ईअं फ़सुलनि ते महिनत कयो। ही फ़सुलनि ते महिनत जेका तव्हां कंदो इंशा ताला तव्हांखे ही फ़सुल हिकूण खां ॿीण करे ॾींदा। ही ॿनी अमानत कोन रखंदी आहे, या हिकूण खां ॿीण करे ॾींदी आहे। पर तव्हां वटि टेक्निक्स हुजनि, तव्हां वटि ट्रिक हुजे, तव्हांखे हर शइ सम्झण जी जेको आहे सम्झ हुजे। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। पाकिस्तान पाइंदा।